अस्सलाम वालेकुम हक मौजूद जी सिंध अमा ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो शेवाराम सुखानी ऑफिशियल पेज ऐं यूट्यूब चैनल शेवाराम सुखानी ऑफिशियल पेज त तव्हांजो पंहिंजो शेवाराम सुखानी ऐं अॼु हिकिड़ो नंढो टॉपिक खणी जेको आहे हाज़िर ख़िदमत आहियां। त हींअर जेको आहे पाकिस्तान जे झोलनि जो सीज़न शुरू थी वियो आहे, यानी तेज़ हवाउनि वारो जेको सिलसिलो शुरू थी वियो आहे। उन सबबि ऐं उन कारण जेको आहे जेको झोलनि सबबि जेके ग़रीब तबका जेको मारूड़ा पीरियड जेको आहिनि उन्हनि जा घर जेको कखाना ठहियल आहिनि, उन्हनि में जेको आहे हींअर बाहि जो जेको आहिनि वाक़िया तमामु जेके बाहि थींदी आहे उन जा जेके वाक़िया तमामु घणा जेको आहिनि पेश अचनि पिया। उन जा कारण ऐं सबबि छा आहिनि, छा रिएक्शन आहिनि, त उन में जब मां सोचियुमि त हिकिड़ो नंढिड़ो वीडियो ठाहिजे, हिन वीडियो जे थ्रू उन दोस्तनि ताईं पब्लिक मैसेज जारी कजे। जीअं त जेको आहे न असां पीड़ियल कबीला जिथे लाइट न आहे उते असांजा जेको माण्हू वेठल आहिनि ऐं हिकिड़ो कखाणे घरनि में रहियल आहिनि, त उते वरी हिकिड़ो सोलर सिस्टम जो जेको आहे न सिलसिलो उन्हनि जो रखियलु आहे, यानी जेके लाइट वाइट जेको न हुअण जे करे ऐं ॿियो ग़रीब माण्हू लाइट जे जेको आहिनि माना पूरी नथी पए सघिजे, त पोइ वरी उहो सोलर सिस्टम जो जेको आहे बंदोबस्तु कंदा। गर्मियूं बि शदीद आहिनि, सो जेको उन सबबि जेको आहे सोलर जो जेके तारूं आहिनि या सोलर जा जेके सिस्टम्स आहिनि उन्हनि में जेको आहे न ख़ासि करे जेको आहे न हिन जो जेको तारूं हूंदियूं आहिनि जेको नरम हूंदियूं आहिनि, उन मूजिबि जेको आहे न जॾहिं जेको सिज जेको तेज़ थींदो आहे उन सबबि उन में जो गरम थी करे उहो जेको आहे माना तार जेको आहे सड़ी वेंदी आहे। ठीकु आहे, त माना जीअं सीज़न शुरू थींदो आहे त उन खे जेको आहे न हैंडल करण जे लाइ असांखे सभ खां पहिरीं जेको आहे न तारनि ॾे ध्यानु ॾियणो पवंदो, जिते टुकियल आहे उते जेको टैप सोल्यूशन सां जेको आहे वेड़े छॾिजे या शापर वेड़े छॾिजे। सो इन्हनि ते ध्यानु ॾियणो पवंदो आहे ऐं तिड़का बि तेज़ आहिनि त उनजा जो वोल्टेज आहिनि केॾी महिल जेको आहे न वधनि था, केॾी महिल घटिजनि था। सो इन करे त मथां जेको बादल अची वेंदा आहिनि त वरी उहो जेॾी महिल ओपनली तरीक़े सां सिज जेॾी महिल उन ते सोलर प्लेट ते पवंदो आहे त वरी उहो जेको वधीक झटका जेके न महसूसु कंदो उन सबबि जेको तार सड़ी वेंदी आहे। पोइ जेको तार सड़ंदे सड़ंदे असांजा कखाणा घर हूंदा आहिनि उन्हनि में बि लॻी वञे थी। सो इहो कारण छा आहे त असांजो बेध्यानी सबबि जेको आहिनि अहिड़ा वाक़िया पेश अचनि था। सो असां हींअर जेको आहे न वीडियो जे थ्रू उन्हनि खे चऊं था जेके जंहिंजे घर में जेके सोलर प्लेट्स आहिनि मारूड़ा जेके आहिनि उन्हनि खे हिकिड़ी इल्तिजा आहे त तव्हां जेको आहे न हिकिड़ो जेको तव्हांजे प्लेट्स लॻल आहिनि उते तव्हां तार जी चेकिंग कयो, किथे टुकियल ते न आहे, किथे कटियल ते न आहे। जेकॾहिं हुआ आहे त उन ते टेप सोल्यूशन वेड़ियो जी ते असां वाक़िया खां बची सघूं। ॿियो नंबर ते असांजा जेके आहिनि ख़ासि करे मारूड़ा जेके उन्हनि जा ॿार जेके हूंदा आहिनि ऐं जेको चुल्ह हूंदी आहे त चुल्ह में जेको आहे न चुल्ह जे भरिसां माचिस रखे छॾींदा आहिनि, या चुल्ह जेके किचन में जेके का बि हिकिड़ो रध बचा करे उन खां पोइ जेको आहिनि उते जेको उन जेको चुल्ह ठहियलु हूंदो आहे उन में जेको टांडा वग़ैरह जेके हूंदा आहिनि उहो कोयला तो सड़ंदा ई हूंदा आहिनि। त उन सबबि बि नालो छा आहे, काफ़ी सारा हींअर झोलनि जो सीज़न आहे त माना जेके हींअर वाचुलिन जी जेको सीज़न आहे न माना जेकॾहिं हवाउनि जो जेको चार तरफ़ खां अची हिकिड़ी कुंड वग़ैरह थींदियूं आहिनि त पोइ वरी हिकिड़ो वाचुलो ठही पवंदो आहे। सो वाचुले जे थ्रू बि नालो छा आहे उहो चिणिंग निकिरंदी आहे, जेको चिणिंग जेको आहे वञी कंहिं जेको लोड़े वग़ैरह में पवंदी आहे या कंहिं घर में पवंदी आहे त पोइ शमशान जो हिकिड़ो शिकल इख्तियार कंदो आहे। सो अहिड़नि वाक़ियनि सां जेको आहे बचण जे लाइ मां हिकिड़ो वीडियो ठाहियुमि पे त उन खे जेको आहे न पंहिंजे चुल्ह जेकॾहिं तव्हां किचन में तव्हां जेको आहे न रध बचा करे उन खां पोइ जेको आहे न उनखे विसाए छॾियो पाणी हरे या उन ते जेको आहे न जेको हेठि हूंदी आहे मिटी जेको उहो मथां वलारे छॾींदा कयो। ऐं ॿियो माचिस जेको आहे उनखे यूज़ करे उन साइड सां रखिणो आहे जीअं त ॿारनि जी जेको आहे जेको पोच सां अॻिते हुजे। उन खां अदर्स जेके सोलर जो मूं सिस्टम ॿुधायो आहे ऐं हींअर जेको आहे लाइट जा जिते लाइट लॻियल आहे उन्हनि खे इहा इल्तिजा आहे त जेके आहिनि वॾियूं तयारूं आहिनि पोयां खां जिते जेको लॻियल आहे नवां जा कनेक्शन उतां खां बि तव्हां पंहिंजे ज़हन मूजिबि हिकिड़ो को अहिड़ो घर जो भाती हुजे जेको माना उनखे ॾिसे ऐं माना उनखे जेको आहे जेकी लाॻातार मुसलसिल ॾिसे ऐं माना जेको आहे उन ते बि ध्यानु ॾे त अहिड़नि वाक़ियनि खां असां बची सघूं था। वधीक जेको मालिक खे चाहींदो ऐं जेको आहे उहो ई थींदो आहे, पर मुंहिंजी हिकिड़ी ख्वाहिश आहे त मां पंहिंजे वीडियो जे थ्रू जेको मूंखे संगत ॾिसे थी उन्हनि खे मां पब्लिक उन्हनि ताईं पहुची सघे। मन को हिकिड़े ग़लतियूं थींदियूं आहिनि, इहा ॻाल्हि मुंहिंजी ज़हन में हुजे ऐं ग़लती खां बची सघूं। वॾी महिरबानी।